नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे जोल खां ख़बर ॾींदा हलूं त शिया उलमा काउंसिल सिंध जे सदर अलामा नासिर अब्बास नक़वी जोल ऐं रुकन बुढ़ा हैदरी इमाम बारगाह 8 मेल ते GM हैदरी पारां ॾिनल आजियाणी ऐं ताज़ियत प्रोग्राम कंदे जोल ऐं रुकन बुढ़ा में शिया उलमा काउंसिल जे वर्कर्स कन्वेंशन खे ख़िताब कंदे हिन चयो त हिन वक़्तु मुसलमाननि ख़िलाफ़ साज़िशूं थी रहियूं आहिनि। इन्हनि साज़िशन कंदड़नि खे मुंहुं तोड़ जवाब ॾियण लाइ असां सभिनी मुसलमान मोमिननि खे हुसैनियत जे पैगाम खे अञा वधीक ताक़तवर करण लाइ पाण में मुतहद थी हक़ ऐं सच जो अलम खणण जी हिन वक़्तु अहम ज़रूरत आहे। वर्कर कन्वेंशन खे सूबाई नायब सदर अलामा रमज़ अली रिंद, ज़िले सदर अकबर हुसैन चुगताई, अलामा मदद अली सईदी ऐं ॿियनि ख़िताब कयो। जॾहिं त सूबाई सदर अलामा नासिर अब्बास नक़वी हैदरी इमाम बारगाह 8 मेल में इमाम बारगाह बाबुल हैदर रुकन बुढ़ा पहुचण ते सभिनी मोमिननि गुलनि जी वर्खा सां संदसि भरपूर इक़्तिबाल कयो। जॾहिं त सूबाई सदर नासिर अब्बास नक़वी M हैदरी जी वालदा मरहूम मलगी बाब जे आख़िरी आरामगाह ते दुआ पिणु घुरी ऐं जंहिंखां पोइ झोल पहुची मुश्ताक मोगल जी घरवारी ऐं सैयद शब्बीर शाह सां संदसि भाउ जी वफ़ात ते ताज़ियत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।